बाबा वरी भी दुआ कयो न बच्चा कावड़ में भी पिटियो न कावड़ में भी दुआ कंदा कयो न अलाह कंदो तुंहिंजो वात साओ थींदो अलाह कंदो तुंहिंजो मुंहुं अछो थींदो कावड़ में भी औलाद के पिटियो न सुभाणे तकलीफ़ थींदनि वरी रोंदो भी पाण आहे या न कावड़ में भी दुआ कयो शेख अब्दुल रहमान सुदेस बैतुल्ला जो जेको इमाम आहे वो पियो चवे त मां बचपन में ॾाढो ॾिंगो हूंदो हुउसि एक दफ़े मां पंहिंजी अम्मा खे एतिरो तंग कयुमि एतिरो परेशान कयोमांसि जो अम्मा रोई ॾिनो रोई करे हथ मथे खणी करे चई या अल्लाह मुंहिंजे हिन ॾिंगे ऐं शरारती बचे खे शल बैतुल्ला जो इमाम करे शेख अब्दुल रहमान सुदेस रोई करे जो हीअ अम्मा मूंखे कावड़ में दुआ कई जो मां बैतुल्ला जे इमामनि जो भी इमाम आहियां जेकॾहिं प्यार ऐं मोहब्बत में दुआ करे आ त माला करे मक़ाम ते पहुचा सो बाबा दुआ कयो न औलाद खे पिटियो न पिटींदो न सुभाणे वरी तव्हांखे तकलीफ़ थींदी हुननि खे तकलीफ़ अक्रिमू औलादकुम मुंहिंजे नबी फरमायो पंहिंजे औलाद जी इज़त कयो गारियूं न ॾियो पंहिंजे औलाद खे तव्हां हाणे वरी तव्हांखे सबक़ कुराड़नि खे अबे अम्मा खे अक्रिमू औलादकुम पंहिंजे औलाद खे गारियूं न ॾियो तव्हां गारियूं ॾींदव सुभाणे वॾा थींदा त तव्हांखे गारियूं ॾींदा पंहिंजे औलाद जी बेइज़ती न कयो नूह अलैहिस्सलाम जो पुटु काफ़िर आहे पोइ बि आख़िरी वक़्त में पंहिंजे पुट खे थो चए या बुनय्या अर्कम माना ओ मुंहिंजा पुटरा मेहरबानी कर अच मूं सां गॾु ॿेड़ी ते अचे सुवार थी ओ मुंहिंजा पुटरा कीअं पियो सॾु करे किथे चए थो छोरा तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी मां गारियूं त कोन पियो ॾिएसि पीउ जो पुट खे गार ॾींदो ज़ाल ते त हीउ बि चवंदुसि हीउ बि गार ॾींदुसि सो कुझु तव्हां बि सियाणा थियो बाबा गारियूं न ॾियो पुटड़ो करे सॾु कयो प्यार ऐं मोहब्बत लुकमान हकीम पंहिंजे पुट खे थो चए या बुनय्या ला तुशरिक बिल्लाह ओ मुंहिंजा पुटड़ा महिरबानी कर अल्लाह जी ज़ात सां कंहिंखे भाईवार न बणाए शफ़क़त में ओ पुटड़ा ऐं असांजा कुराड़ा सॾु लाख न लत अथई ॿुधी कोन थो तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी मां तुंहिंजी भेण साॻी गार जेका ज़ाल खे गार ॾियो पुट खे धीउ खे नुंहुं खे बि साॻी गार ॾियो वॾा थींदा तव्हांखे गारियूं ॾींदा तव्हांजी बेइज़ती कंदा हिकिड़ो नौजवान हो पोइ पीउ मां खे लठियूं हुनजो पीउ आयो मौलवी साहिब वटि चइसि मुंहिंजे पुट खे सम्झायो मूंखे बि लठियूं हुयूं अथई माणस खे बि लठियूं हुयूं अथई मुफ्ती साहब उनखे जो अगरि ज़ालिम पीउ मां जे पेरनि जे हेठों जन्नत क़ुरान तो फमा पीउ मां खे उफ़ बि न चओ तो वरी पीउ मां खे लठियूं हुयूं आहिनि चइसि बाबे मूंखे पाण सबक़ पढ़ायो आहे कीअं चई मां पढ़ण जेॾो थियुसि बाबे मूंखे क़ुरान कोन पढ़ायो फंडियूं ॿकिरियूं ऐं ढगियूं वठी ॾिनई जेके न लॻनि न यामनि सॼो ॾींहुं ॿेले में पोइ केॾी महिल ॿकिरियूं पियूं विढ़नि केॾी महिल ढगियूं पियूं विढ़नि बाबे खे तव्हां ॾिनो बाबे चयो त ॿकिरियूं पाण में विढ़नि त ॿ चमाटूं हिक खे ॿ चमाटूं ॿीअ खे हणी छॾाए छॾियानि कन मूं वटि ढगियूं पाण में विढ़नि त ॿ लठूं हिक खे ॿ लठूं ॿीअ खे हणी छॾाए छॾियानि कल्ह असीं घर आयुसि त बाबो ऐं अम्मा ॿई विढ़िया पिया पोइ ॿ लठूं बाबे खे ॿ लठूं अम्मा खे हणी मां छॾायो आहे मां ॾोह कहिड़ो कयो आहे मां त लठियूं हणी करे ॿिए अम्मा खे छॾायो आहे जहिड़ा सबक़ पढ़ाईंदो ॾोह असांजो बि आहे कुराड़नि खे घुरिजे त पंहिंजो ॾोह मञो था ॾोह असांजी बि ग़लती आहे गारियूं न ॾियो बाबा बेइज़ती न कयो औलाद जी
उन्हनि खे क़ुरान जी तालीम ॾियो, दीनी तालीम ॾियो, सुठो माहौल ॾियो उन्हनि खे। अब्बा करे उन्हनि खे सॾु कयो, पुटु करे उन्हनि खे सॾु कयो, पुटु हेॾे आहे, अब्बा हेॾे आहे। न्याणी आहे त हुनखे अम्मा करे सॾु कयो, अम्मा हेॾे आहे। इन्हनि जी इज़त कंदो त सुभाणे वॾा थींदा, तव्हांजी इज़त कंदा। या मदरसे में मोकिलियो त आलिम उन्हनि जी तरबियत कनि। स्कूल मोकिलियो था सुबुह जो, अम्मा पुट जी राति जो ड्रेस बि धोई थी छॾे, इस्त्री थी वञे, किताब थेले में सेट, सुबुह जो वरी वेंजारींदी, सुरमो पाराईंदी, पाउडर क्रीम, नाश्तो तैयार करे वरी मानी थेले में विझी ॾींदी, 50 रुपया ख़र्चीअ जा ॾींदी। चुंची या गाॾी बीठी हूंदी इंतज़ार में, जेका पुट खे स्कूल खणी वञे। ऐं क़ुरान मजीद पढ़ण जे लाइ पुट खे मस्जिद में छॾूं था त राति वारी पेशाब वारी कांच बि अम्मा नथी मटाएसि। माना हुन तालीम जो तव्हां वटि क़दुरु आहे, ही क़ुरान वारी पाक तालीम, मोहम्मद मुस्तफ़ा वारी तालीम, उनजो कोई क़दुरु न। तव्हांखे घुरिजे त सुबुह जो बच्चे खे वेंजारे, पाउडर क्रीम लॻाए, पाक साफ़ कपिड़ा पाराए, उनखे भाकुर पाए करे चओसि पुट वञ क़ुरान मजीद जो सबक़ वठी। उते उस्तादनि खे फीसूं था ॾियो, 2-2 हज़ार 3-3 हज़ार, किताबनि जा पैसा, थेलनि जा पैसा, गाॾियुनि जो किरायो, ऐं हिते मुफ़्त में बि क़ुरान नथा पढ़ायो। उस्ताद को मौलवी आहे त हुनखे 50 रुपया बि महीने में नथा ॾेई सघो। हिते उस्ताद पढ़ाईंदो या कोन पढ़ाईंदो? जी घणी पगार अथसि? 1100-1200, 1500 चांहि जो ख़र्चु आहे पतीअ जो। हिननि मौलवियुनि खे ज़ालूं न आहिनि, मौलवियुनि खे बच्चा न आहिनि, नांग आहिनि जो मिटी खाईंदा। ही फ़रिश्ता आहिनि बाबा, इन्हनि खे बि ज़रूरतूं साॻियूं आहिनि। होॾे ॾियो था जेके अंग्रेज़ी था पढ़ाइनि, उते 1000-1000, 2-2 हज़ार। हेतिरे 15 ॿार हुजनि, उन्हनि जे लाइ जेकर 500 रुपया तव्हां ॾियो महीने में, मौली साहब खे त सुठे नमूने सां पढ़ाईंदो या कोन पढ़ाईंदो? 1100 पघार ॾींदो हेॾे निभागे मौलवीअ खे त इहो टाइम जो ईंदो? इहो छा पढ़ाईंदो? इहो 1100 जंहिंखे मिलंदा उहो ईंदो मस्जिद में वेही, छोकिरनि खे चवंदो, कंहिंखे चवंदो चांहि खणी आ, कंहिंखे चवंदो मानी खणी, चांहि पी मानी खाई हलियो वेंदो। छा पढ़ाईंदो? क़दुरु कयो हिननि मौलवियुनि जो बाबा, हिननि जूं ज़रूरतूं तव्हां ई असांखे पूरी कयो। हिननि खे बि शादियूं आहिनि, रमियूं आहिनि, असांखे बि बच्चा आहिनि, असां जूं बि ज़ालूं बीमार थींदियूं आहिनि। मथां तव्हां सम्झो त मौलवी बसि शुकारो हणंदुसि त ज़ाल ख़ुशि थी वेंदसि। हिन निभागे मौलवीअ जी ज़ाल बि इलाज कराईंदी आहे। असांजा बि मोटर ख़राबु थियनि था, नलका ख़राबु थियनि था, मथां सम्झो त हीउ क़ासिम बसि नलके खे शुकारो हणंदो आहे त नलको ठही वेंदो आहे। हीउ निभागो बि रोज़ानो नलकनि जे मिस्त्रियुनि वटि बीठो आहे। इहे ज़रूरतूं सभु आहिनि या कोन? असां बि पाह त भरींदा आहियूं। बिरादरी में का शादी थींदी आहे त 1000-2000 रुपया असांखां वठंदा आहिनि। गिदड़ त कोन हूंदो, अकेला वञी केलनि में रहूं, बिरादरी सां मोह ॾियणो आहे। जनाज़े खे कुल्हो इहे ॾींदा, क़बर इहे खोटींदा, तॾहिं ते इहे वेहंदा। मां जो मरी वेंदुसि त तव्हांजी मुंहिंजी क़बर खोटींदा। इहे पाड़े वारा मिट माइट जेके आहिनि, बिरादरी वारा, इहे ई क़बर खोटींदा आहिनि। जनाज़े खे कुल्हो उहे ई ॾींदा। का मोती फोती थींदी आहे त असां बि तॾहिं जा पैसा ॾींदा आहियूं। 1000-2000 जेको तॾो थींदो आहे, इहे वठंदा आहिनि, ॾियणा था पवनि। जेके ज़रूरतूं तव्हांखे आहिनि उहे ज़रूरतूं हिन मौलवी खे आहिनि। वाइदो कयो त हिननि मौलवियुनि जूं इहे ज़रूरतूं असां पूरियूं कंदासीं, तॾहिं दीन जो कमु हलंदो। हिकिड़नि जो कमु आहे पढ़ाइण, वाइज़, तबलीग, ॿिया वरी हिननि जी ख़िदमत कनि। इहे सभु हिकु घोड़े जा कन आहिनि। इनशाअल्लाह हिन क़ुरान जे सदके सभु क़यामत जे ॾींहुं जन्नत में गॾु हूंदासीं। उन अथवान खे ॾियो गाॾी आई आहे न, हिनखे सदके त नेमत मिलेव त शुक्र कयो।
पर जेकॾहिं का तकलीफ़ अची वञे, या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, का तकलीफ़ अची वञे, का मुसीबत अची वञे, अबो हमेशह जे लाइ जुदा थी वियो, अम्मा हमेशह जे लाइ विछड़ी वई, घर वारी फौत थी वई, अचानक नंढड़े जो मौत थी पियो, जीअं असांजो ई दोस्त इन जो 7 सालनि जो नंढड़ो फौत थी वियो। रब फरमायो जेकॾहिं अहिड़ा हालात अची वञनि पोइ बि या अय्युहल्लज़ीना आमनू इस्तईनू बिस्सब्र वस्सलाह, पोइ बि वुज़ू करे मस्जिद में अचो। सब जो सुभान अल्लाह। बरकातूं नफ़िल नमाज पढ़ी रब को दुआ घुरो, या अल्लाह बाबो ॾिनो बि तो वरितो बि तो, या अम्मा ॾिनी बि तो वरिती बि तो, यो पुटड़ो ॾिनो बि तो वरितो बि तो, नमाज पढ़ो सब्र कयो। अल्लाह से फरमाए इन्नल्लाह मअस्साबिरीन, दुख में तकलीफ़ में नमाज पढ़ंदो सब्र कंदो त मां रब तव्हां सां गॾु आहियां। रब फरमाए थो इन दुख में मां रब तव्हां सां गॾु आहियां। रब जो दुख में गॾु हुजे त पोइ छा जा सघंदो, पोइ छा जो दुख। सो का नेमत मिलेव तॾहिं बि वुज़ू करे मस्जिद में अचो, का तकलीफ़ अची वञे तॾहिं बि वुज़ू करे मस्जिद में अचो। या अल्लाह तूं सब्र ॾे, नमाज पढ़ो। रब फरमाए थो मां इन दुख में तव्हां सां गॾु हूंदुसि। अल्लाह से दुआ अल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए।